गए इहो सोना हुसैना जेके मोकलूं ते ठाहियो हो इहो सोना हुसैना जेके लाइ मुसलदा तवील कया इहो सोना हुसैना जेके हंध में अचण सां गुरहा हिकु नवा दहानी वांदो गजरो पेश कबिया इहो सोना हुसैना जो ईद जे ॾिहाड़े माण्हू घोड़नि ते चढ़ंदा हुया ऐं मां महबूब मदीने जो नूर उन्हनि खे कुलनि खे निहारे करे उनखे आसी करण घोड़ ते ॻाड़ी करे उन्हनि उहो सोना हुसैन साम्हूं ॾिठो त ओॾी महिल सहाबी रसूल अर्ज़ु थो करे ए सोना मां मदीने मां आयो आहियां उहो लिबास ॾिसी करे सोना हुसैन पुछा पियो करे त मुंहिंजे सुगड़ा किथे ॾिठई जे सोना मां उनजो ई कासिद थी आयो आहियां मां उनजो ई कासिद आहियां जे भला कीअं हाल हुया जे अॼु सुबुह जो रसूल ते तुंहिंजी सुगड़ा वेही वई ऐं पंहिंजे नाले नबी खे तव्हां ॾेई रही हुई त मूंसां वाइदो करे विया अॼु उहे वापसि अञा कोन आया पर कदम मुबारक जो मुंहिंजे घर मां कढी विया सुगड़ा सिकायल साथी अल्लाह नबेगा अञा सुकन लाथी अल्लाह नबेगा अञा सुकन लाथी अली अकबर भी हो अली असगर भी हो बाबू दिल पर भी हो सुगड़ा सिकायल साथी लदुला अञा सुकन लाथी ये जुमला रोज़े रसूल ते चढ़ी रही अॼु सोना हुसैन तव्हांजे कासिद थी आयो आहियां त मूंखे अली अकबर सां मिला सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुबारक मां वठी करे सहाबा चवनि था ही सोने अली अकबर जो लाश मुबारक वॾी वॾी सोने असगर ते वठी वेंदो आहे सोने अली असगर जे लाश मुबारक ही सोने अली असगर मुबारक जो लाश ही सोने कासिम जो लाश त उहे सहाबा रसूल जे अखियुनि मां नेर वही था वञनि जे देर न कर सां इमाम हुसैन सां फरमाईंदो आहे हीअ असांजो खत खणी वञी चओ सुगड़ा जीअं त नथा मिली सघूं क़यामत में ज़रूर आपको सर पे मिलंदासीं नाले नबी सां गॾु पारा नबी जा असां जेके वाइदा करे आयासीं वफ़ा न करे सघिया हूं पर सुगड़ा दुआ करियां ज़रूर कुझु त वटि पहुचंदा त अंदाज़ो लॻोसो सोना इमाम आली मक़ाम सोना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन आख़िरी शहीद इन्हनि ॾुधो सोना अली असगर जी शहादत थींदी आहे सोने गाज़ी अब्बास जी शहादत थींदी आहे सोने अली अकबर जी शहादत थींदी आहे सोने इमाम कासिम जी शहादत थींदी आहे सभई शहीद थी वेंदा आहिनि ऐं असर में राग चावो त यज़ीद जो टारगेट सोना हुसैन हुयो पर सोना अली अकबर जी उहो बि जवान उहो बि शहीद थी थो वञे पर अञा बि वधे वरी बि शहीद थी अञा बि वधे ईअं हूंदे हूंदे सभई शहीद थी था वञनि जॾहिं सोना हुसैन जी शहादत थींदी आहे पोइ यज़ीद जी तलवार बंदि थींदी इन में राग छा ईंदा दोस्तो इहो राग त अॼु बि न थके जो ज़बान मां ॿुध त मुंहिंजे महबूब मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचो सोना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो टारगेट हुयो त यज़ीदियत ख़त्म थिए यज़ीद जो टारगेट हुयो त हुसैनियत मां हुसैन खे शहीद कया जे सोना हुसैन चाहे त दारे ते यज़ीद खे ख़त्म कया त थी सघे तो पर यज़ीदियत रहे सोना इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त यज़ीदियत के खत्म कया भली यज़ीद रहे तो यज़ीद खत्म थी सके तो इनमें राज इहो है जो अॼु ताईं सोने इमाम आली मक़ाम जी शहादत खां बाद में सोना हुसैन जो नालो अॼु ताईं आहे क़यामत ताईं हूंदो पर यज़ीद जो नालो ई मिटजी वियो अॼु बि जो नालो यादि करे थो वञे त लानत सां यादि कयो वेंदो आहे सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी जान क़ुर्बान
फंदे उन्होंने सालम जेवत दिन काफरे सा हनी हुआ कभी नहीं देते सुगा कभी मथे मथे कुछ हली हुआ तो अल्लाह की ज़ाते बाबरकार फरमाया इस्मा हुसैन माँ को रब्बे मोहम्मद इनाया कि यजीद दे अग्या भले तू छोड़ हटी तो जो गलो भले अलग छोड़ हटे पर माँ दे रब्बे मोहम्मद इनाया कि तो जो नालो माँ उन्हें देख तो दे चेहरे मुबारक जो तेरो सबने यजीद जे मथा में रखा माँ को रब्बे मोहम्मद इनाया जो तो जो सर हुसैन हटे ऐ यजीद जो काफिर हटे उन्हें बिच में माँ कुरान तो था न पढ़ाया तो माँ मोहम्मद जो रब्बीना तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक भी जवाब दे रहे हुआ कुरान करीम सा इमाम हुसैन अलैहिस्सलाम आप शहादत छुआ अंदाज लगा कत्ल असगर कत्ल मोमिना सुने अली अकबर जो कत्ल भी कत्ल मोमिना सोने कासिम जो कत्ल मोमिना सोने गाजी अब्बास जो कत्ल मोमिना जितने भी सहाबी कत्ल का उनके शहीद था तो उनके कत्ल मोमिन जैसे के तो पर आखिर सखावत के रसूल सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी खुद मुझे महबूब मदीने के वीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताइफ के मैदान के पत्थर पे रखा पत्थर के वसा के बावजूद रब तो फरमाए जिब्राइल देर न कर मुझे महबूब के चो तुम्हारी तो ये जालिम जे मथा पत्थर मुखातब निस्तो नाबूद गया तो मुझे महबूब मदीने के दिए जवाब है ए जिब्राइल रब करीम के तो ओ मजा मौला मुझे रहमतन लिल आलमीन बना मोकलो थे तो ये तकलीफ हो जरूर लीजो पर अगर जे इन माताएं के मैदान में हिकड़ो मानो हिकड़ो मुसलमान के सो उठन जे बराबर ते ये मजा महबूब मदीने के वीर जो बचो सोना हुसैन जे को सफाई शहीद किया इकहत्तर शहीद किया पर सोना हुसैन गरीब खुद को दे रहा ए जालिमो मुझे बचन के शहीद कयो मुझे औलाद के शहीद कयो पर अनाब मां हुसैन आया अनाब मां हुसैन आया ए जालिमो अगर माफी वठंदा था तो गरीब सोना हुसैन पूछुआ पर पलीत मस्त था वो अध में भयो तो सोने हुसैन की शहादत दीन जी शहादत जेके आले रसूल जो बचा होया और जे पाया सोने हुसैन भयो जे शहादत पानी कबूल करे चुके हो पर कोई भी यजीद ने बलित ने जो एक बलित हो गरीब बची सकोता जो का आले रसूल आना महबूब मदीने के मीर जो को मा सखावत में माफ कर गरीब माफ करे सका तो ए जालिमो अगर ये तमाम मोटा बात दिखायो तो कयामत ताई लांची तरह दो जहन्नम जे तवे में कर दो तो आखिर में तभी सुने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत की गया मुझे बावजूद वो यजीद लांची पलीत कोई पलीत थी तो सुने इमाम हुसैन अलैहिस्सलाम की शहादत किया अजते वो सुनो इमाम हुसैन अलैहिस्सलाम की शान ऐ मकाम मिंबर रसूल के मान मर्तबे सांगाय तो बने पर तो बने तो सुनो इमाम आले मकाम की शान मुझे महबूब मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतायो ऐ अल्लाह की जाती बाबरकार फरमायो जो सब्र तकवा इन्नल्लाह मअस-साबिरीन बेशक मां सब्र करने वालों संगत है सुनो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो का शाम थी गया जिन्हें शहादत हुसैन अलैहिस्सलाम थी असर की नमाज का बाद में उठे मगरिब की अज़ान दिया सोने ज़ैनला के नमाज पढ़ाया नमाज पढ़ाने का बाद में सोने अम्मा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा कब्र का पहरे दे रही हुई जीवन जो पहरे दे रही पर जालिमन छाते उन्हें जीवन जो दीपा मुंडे चलो सोने अम्मा ज़ैनब सदी रात अल्लाह शदीद पता पहरे दे रही है सुबह जो नमाज थी या तहजीद नमाज पढ़ गया फजर की अज़ान दे कर सोने ज़ैनला की जगह पे ज़ैनला दिन कल अज़ान चलने वाला सोनो अली अकबर हुयो नमाज पढ़ने वाला सोनो हुसैन हुयो पर अजब हुए कई गुणन ए ज़ैनला दिन तेरे में कर अज़ान की पाँच नमाज की तू पढ़ा
मुक्तदी असाका क्यों तो जिए सोने ज़िंदला दिन आगाम कया नमाज पढ़ाने शुरू कया तो ज़ालिम उहे अतनता उते जो उते नमाज जो दौरा सलाम निवारा हुआ तो हथन में हथ कयो गंगा पेरन में गंगा पेरों कभी करे नंगे सरन लेने दे उठन जे ताचन के बिहारन था पूरे काफले के अगर बिहार करे सोने ज़िंदला दिन जे हथन महान जनता उता जो यारी जे बिहार पे सोने ज़िंदला दिन जे अगवानी में उता काफलो हरे हुआ सैयद जो उता दे हली रहो अकूफ हली रहो हरदे हरदे रचे ने जो कूफे का थोड़ा बाहर सिद्धना वारवा आए चौथत कूफे ताकि कौन सगराते होली जे घर में उते काफिर रहे तो सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक होली छापे ज़ालिम देर न तो करे पंहिंजे तनूर में विझी करे मथा ढकण ॾेई तो छॾे तो पाण देर न तो करे अंदर कमरे में वेंदो आहे घर वारे जो चवंदा मूंखे माने ॾे चए ज़ालिम अॼु अजीब तुंहिंजो रंग लॻो पियो आहे कीअं लॻो पियो नी चए मां अॼु यज़ीद जे पागिन सां वेही आयो आहियां तो उन औरत खामोश रहे ठीक है मानी ॾिनई मानी ॾेई करे पाण बि सुम्ही पई खोली बि सुम्ही पियो उहा औरत जेका हुई खोली जे राति जो तहजद नमाज़ पढ़ंदी आहे ऐं खोली सां गाह कढी आहे मूं हिकिड़े दफ़े महबूब मदीने जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक्के शहर में वई हुयसि मक्के ते काबतुल्लाह खे तवाफ़ करण वारा कई मुस्लमान हुया हज़ारनि जी तइदाद तवाफ़ करे रहिया हुया अचानक ॾिठम हिकिड़ो अजीब टोलो थी वियो सभई चवनि पिया सोनो हुसैन अची वियो आहे सोनो हुसैन अची वियो आहे माण्हू हिकिड़े असवद खे छॾे करे हिकिड़े असवद खे चुमियूं ॾियण जे बजाए सोने हुसैन अलैहिस्सलाम जे हथनि खे चुमियूं ॾेई रहिया हुआ पेरनि खे चुमियूं ॾेई रहिया मां परे खां निहारे पई ॾिसां त कहिड़ो न सुहिणो हसीन गुल आले रसूल जे ख़ानदान मां सोनो हुसैन उनजे चहिरे खे ॾिसण सां मूंखे ॾाढो सुकून आयो इहे ॻाल्हियूं करे रही ॾिसां त उन खोली सां ऐं उहो सिर मुबारक सोने हुसैन जो ज़ालिम खोली तनूर में विझो वेठो आहे हेॾा सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो बयान करे राति गुज़रंदी आहे तहजद नमाज़ ते उहा खोली जी घरवारी उथंदी आहे उथण सां ई ॿाहिरि ईंदी आहे वुज़ू करण जे लाइ ॾिसे त आसमान खां नूरानी लाट अची रही आहे जेका मुंहिंजे घर जे तनूर में अची रही आहे तनूर जो ढक खोले ॾिसे थी त सुभान अल्लाह अल्लाह जेको हुसैन मूं काबतुल्लाह जे साम्हूं ॾिठो हो उहो सिर मुबारक जेके हिकिड़े असवद खे छॾे करे उहे ईमान वारा सोने हुसैन खे चुमी रहिया हुआ अॼु उहो सिर हुसैन मुंहिंजे घर में पियो आहे मां कहिड़ी बदकिस्मत आहियां ओॾी महिल दाह करे किरी थी पए तंहिं खां बाद में दरवाज़ो खोले हली थी निकिरे थी ॿाहिरि त खोली जे अखि खुले थी काऊं करे पोयां थो अचे चइजे ज़ालिम पलीत अॼु ॾींहुं खां तुंहिंजो मुंहिंजो निकाह ख़तमु आहे जे निकाह हूंदो कॾहिं जॾहिं तुंहिंजो मज़हब ख़तमु थी वियो मुंहिंजो मज़हब अलॻि थी वियो हाणे निकाह जी गुंजाइश ई न आहे मां आले रसूल जी ग़ुलाम आहियां तूं यज़ीद जो ग़ुलाम आहीं मुंहिंजी मर्ज़ी आहे मां मनी मदीने जे मीर जे रोज़े अतः ते रहियां थी उतां जो इमाम खोली पोयां भॼे त को औरत नथी पुछे उतां अॼु ताईं तारीख़ ख़ामोश आहे ख़बर न आहे उन तारीख़ लिखियलु कान थिए त उहा औरत काॾे हली वई ओॾी महिल कांवड़ में अची करे खोली खे छॾे करे सोने हुसैन जी मुहबत में निकिरी वई तो मुंहिंजा दोस्तों उन खां बाद में जॾहिं सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पूरो काफ़िलो ज़ियाद जी दरबार में ईंदो आहे ज़ियाद वटि ईंदो आहे त इब्ने ज़ियाद जीअं उनजे दरबार में ईंदो आहे त सोने थाल में सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चहिरो मुबारक रखनि था तो ज़ालिम इब्ने ज़ियाद छा थो करे छड़ी लठ मखणी करे ओॾी महिल सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चपन खे हणे पियो त उते ज़ैद बिन अरक़म सहाबी रसूल आशिक़ साहिब ये ज़ालिमा लठ हटा पहुचे
जितने छात्र नहीं जमो इन चक्कर मुबारक के बार बार महबूब मदीने जो मीर के चमक लिखो इस जालिम तुम्हारी तो लखतो नहीं जिस सहाबे न हुई हाँ तो थे गुजारा हाँ जिस जालिम पलीद माँ सहाबी के गुलाम आया पर तुम आगे रसूल जो ही हाल करवा माँ तक कुछ भी ना इब्ने ज़ियाद का उताई पूरे कातिल दरी वाक़ी शाम इंदरा शाम के हंदे सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम ये सिर ने दे दिया चुटकारे अगत बेद रबी करेंगे फरमान चाहे जे मासूमा हुसैन को साप्यार तो गया कातिल भली यजीद जो हुए कुरान मुझे मुझे सिर ने देते तो जो मुझे यजीद का मथे मुझे कफलो उन्हें मुझे कुरान मुझे मुझे भाई तो जी इस सर मुबारक मां इज्जत की तो गवाया जी अगते हंदरा कुछ कुलवा उन्हें कुरान नाले शख्स गया यहूदी शख्स दिए मुझे सुने इमाम हुसैन साहब के चेहरे मुबारक का नजर पड़ गया तो फिर पान इबरा और यहया बिन हुरानी दोनों तो बच्चे किंचे चेहरे मुबारक चेहरा मुबारक सोने हुसैन जोआ किंचे बचरवा सोने अली जो बचरवा हिंदू अमर जो नाले चाहे फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा तुझे ज़ालिम ये छोड़ा था तो असा के नबी जो पढ़वा ये ज़ालिम ये छोड़ा था तो असा इन्हें के कलमा पढ़वा उन्हें यहूदी देर न तो करे सोने ने सुनाता है तो उनके लिए तो नंगे उठा है तो ओदी मलके से वफादारी करते उन्हें यहूदी जिन में वफादारी पे देर न करे सब सामान देने तैयार थी हुआ तो उन्हें यहूदी पली थी उन्हें यहया बिन हुरानी से सामने तलवार उठा के बैठे ये ज़ालिमों तमा औलाद रसूल सांगरा है मगर ही सर चाहे माहबा ने सर कुर्बान कर जाना तो वो हिब्बे यहया बिन हुरानी दोनों थोड़े कई यजीद ने सल्लल्लाहु तो ओदी में जो ओदी में कई यजीद जहन्नम रसीद करे तो आखिर में बार उतरे रास्ते में शहीद थी तो गए अज कुछ के काफिले वाला बीता आए उनकी मजार रास्ते में यहया बिन हुरानी के नाले से आए तो अदाब लगायो सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सिर मुबारक जो करामत रसाबी आखिरी दिन शहादत का बाद में भी सुनो हुसैन कई यजीद के माराई जो पी बने तो एक कुरान पढ़ते पी बने तो नहीं रब करीम सा मोहब्बत जो इजहार को बतो बने तो पवित्र जो पवित्र चौदह बने तो पाकर जो पाकर खबर बने तो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के दोस्तों तो इंशाअल्लाह आखिर जो मैं तो जरूर मदीने को जगह थी तो जरा से यहूद के दरबार में पहुंचे तो इन्हें कुछ में कहीं गए तो सोने इमाम आली मकाम सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम का मंशूर ये हो तो मुझे महबूब मदीने जमीर की शरीयत रहे मुझे महबूब मदीने जमीर के दिए फरमाना कि शराब पलीता फिक्र कचरो जरते इन्हें खून में तोड़वा तो वो खून जो पूरे हराम थी वेंदवा इहो न कयो ए ज़ालिमो ज़ना करणवारो ज़ानी न थियो तो मुंहिंजे महबूब मदीने जमीर जे दरबार में हिकिड़ो सहाबी साहिब नबी हिकिड़ो इराक़ी अर्ज़ थो करे सोना मूंखे इजाज़त ॾियो छाजी मां ज़ना कयां तो मुझे महबूब मदीने जमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टक्कर में था कन जज्बात में था कन जवाब था कन तो ये शख्स थोड़े देर कर केड़ो कि तू घर में बैठे होनी तो जो घरवारी जो कोई अचे छापे थे पेड़ो लॻो कंद हेठ थी कि तुझी न्याणी जो कोई बुरी निगाह सां ॾिसे हदीस ॻाल्हि न तो ओॾी महिल कंद हेठ जे भला तुंहिंजी भाॼाई ॾे कोई ॿाहिरो शख़्स अचे त पोइ छा थींदो कंद हेठ आखिरी कदम अखियुनि मां नीर वही था अचनि कदमनि में केरु चए थो मुंहिंजा महबूब इंशाअल्लाह जे ज़िंदगी रही त वरी अहिड़ो ख़्याल ई न कबो
एरो के राजो भी लगा दो तो सुने इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो तो पलीतो यजीदियो शराबियो ज़ानियो इन्हें जो मुझे महबूब मदीने जो मीर फरमाए ज़ालिमो ये सब शय हराम हैं मां हुसैन तो जमा तो नमाज पढ़ो कुरान पढ़ो रब करीम सा प्यार करो मुझे महबूब मदीने जो मीर की शरीयत मुताबिक जिंदगी गुजारो तमा सोनो हुसैन तमा संगत आया पर पलित जो था सोने हुसैन पदी पाकी जो था आखिरी सर कुर्बान तो करे चले पर पलित के हाथ में अब न तो दिए वमा अलैना इल्लल बला दस्ते बला को अर्श का दीना बना दिया हर जगह को नजफ का नगीना बना दिया जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया तूने हुसैन मरने को दीना बना दिया